लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में असां जूं ॻाल्हियूं जनाब आसिफ बालादी साहब सां जारी आहिनि। वक़्फ़े खां अवल असां पॉलिटिक्स में या ख़ासि करे सिंध में मुहिम जोई या सियासत जे हवाले सां असां तकिड़ा क़दम कहिड़ा खयां आहिनि, उन्हनि जा फ़ाइदा, उन्हनि जा नुक़सान, ऐं ख़ुदि असां अॼु जे सिंध जे नौजवान खे छा ॿुधाइणु चाहियूं था त माज़ी में असांजी मुहिम जोई, माज़ी में असांजी पॉलिटिक्स ऐं अॼु ख़ाली थियल पॉलिटिक्स जी सूरत में हाणे असांखे छा छा करणु खपे ऐं मुहिम जोई खां कीअं पासो करणु खपे, इन ते पाण ॻाल्हाइणु चाहियूं था। ऐं इन ॻाल्हाइण जो मक़सदु इहो बि आहे त असां पंहिंजे माज़ी मां केतिरो सिखिया आहियूं, केतिरो सिखणु खपे, इहो सभु। आसिफ साहब, हाणे सिंध जी पॉलिटिक्स जी, उन में जेकॾहिं 20 सदी वठूं था त 20 सदी में हिकिड़ी एक्सपीडिशन या मुहिम आहे रेशमी रुमाल तहरीक जे नाले सां, हा, जेका अंग्रेज़ मुख़ालिफ़ आहे। सही। हिकिड़ी मुहिम आहे ख़िलाफ़त तहरीक जे हवाले सां, जेका अंग्रेज़ मुख़ालिफ़ तहरीक आहे। हिकिड़ी जेका आहे हुर तहरीक आहे, उहा अंग्रेज़ मुख़ालिफ़ आहे। फ़र्द जे हिसाब सां अला बख़्श उमिरो आहे, उहो अंग्रेज़ मुख़ालिफ़ आहे ऐं उनजो पंहिंजो नुक़्ते नज़र आहे कांग्रेस या मुतहदा हिंदुस्तान जे हवाले सां। या उन खां पोइ कुझु माण्हू MRD खे मुहिम जोई था सम्झनि, कुझु माण्हू ॿिया जेके वाक़िया थिया आहिनि उन जे हवाले सां। त पाण जेकॾहिं इन सिरिश्ते में ॻाल्हाईंदा अचूं त पाण छा था सम्झूं? ॾाढो इहो त काफ़ी वॾे दाइरे जो सुवालु आहे, ॾाढो तारीख़ी तरह त असां तारीख़ जा शागिर्द सियासत जा त पर जेतिरो बि ॿुधो अथऊं, मिसाल तौरु तव्हां नालो खयों रेशमी रुमाल तहरीक जो, त हाणे तमामु वॾो किरदारु आहे मौलाना उबैदुल्लाह सिंधी साहिबु, तमामु वॾो, जेको इमाम इनकलाब बि जेके पाण चऊं था, ऐं जाखोड़ी इंसान जेको, त उन जो बि जेको सियासत में जेॾो वॾो किरदारु आहे, ज़ाहिर आहे ओतिरो हिकिड़ो चइजे त मुख़लिस माण्हू थोरा सादा बि थींदा आहिनि पंहिंजी फितरत में, शायदि ईअं बि हुजे, या ईमानदार माण्हू जेके आहिनि, त उहो बरे सगीर खे हिकिड़ी ॿी अख सां ॾिसे थो त बाबा हीउ जेको बरे सगीर आहे इहो घण क़ौमी घण वतनी हिकिड़ो खंडु आहे। इंडियन नेशनल कांग्रेस नालो बि ठीकु आहे, पर इहो इंडियन इंटरनेशनल कांग्रेस वधीक मुनासिबु आहे। तंहिंजे करे हुन जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि त घण क़ौमी घण वतनी, जेको अॼु ताईं बि असीं हिन मुल्क में चऊं था भई क़ौमुनि जो विफ़ाक़ आहे, घण क़ौमी मुल्क आहे, ऐं इहो हिकिड़ो बुनियादी उसूल रहियो जेको पंहिंजो, जंहिंजे लाइ जमहूरी तहरीकूं बि पंहिंजूं हलियूं आहिनि। त उन वक़्तु मौलाना साहिब जो जेको आइडिया आहे उहो जेतिरो वसी आहे ओतिरो उन में जज़्बो बि आहे, रोमांस बि आहे, पोइ उते किथे खणी चऊं त जज़्बातियत बि आहे। जो मौलाना साहिबु अफ़गानिस्तान ताईं वञी निकिरे थो, तमामु वॾी ॾुखी मुहिम ते वरी उते पंहिंजी क़ाइमु बि करे थो, जेको आहे सो सफ़ारती जेका पोज़ीशन बि संभाले थो, ऐं वरी उतां खां अॻिते वरी ॿुधण में अचे थो त ॼण रूस ताईं सोवियत यूनियन ख़ुदि मुलाक़ात थी आहे, उन सां मुलाक़ात थी आहे, वरी कांग्रेस लाइ चंदो करणु आहे। इहा सॼी जेका सा इन डिघी तारीख़ में, पर इन खां अॻु में हिकिड़ो आउं चवणु चाहींदुसि, सॼी अॼु ताईं जेका शइ असांखे हथु न अची सघी आहे हिन महिल ताईं, उहा हीअ त असांखे नुस्ख़ो हिकमत वारो हथु न अची सघियो आहे। मूंखे चए हफ़ीज़ कुरैशी, मिस्टर हफ़ीज़ कुरैशी चवंदो बाबा मूंखे चाचो तव्हां छो था सॾियो, मूंखे चाचो अलाही न कयो आहे, तंहिं करे छुरापो जेको जीअं हुनजो स्टाइल हो। पोइ उन चयो बाबा ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी आयत पढ़ंदो त हक़ बिल हिकमा, क़ुर शरीफ़ जी आयत पढ़ंदो त हक़ बिल हिकमा,
बाबा हक़ ते त आहियूं, रोज़ु इन ते मथो मारे वेठा था कयूं सभु सिंधी माण्हू पाण में, मुख़्तलिफ़ पार्टियूं, हे सॼो जहान आहे। हिकमत किथे आहे? हिकमत वारो नुस्ख़ो किथे आहे? पोइ मक़सदु त पोइ पहिरियां त मूं उनखे भोगनि में वरितो त चाचा जी ॻाल्हि आहे पंहिंजो, पर हाणे जॾहिं इहे सॼी ॻाल्हि था कयूं रश्मि रुमाल तहरीक खां जेको सिलसिलो आहे, माना उनमें जज़्बो बि आहे, वियन बि आहे, हेॾो पंधु बि करे, हेॾो पंधु बि आहे, दाइरो केॾो वॾो आहे जो ॼण त कांग्रेस खां बि एडवांस जी ॻाल्हि आहे जेका पंहिंजो ज़ाहिर आहे कांग्रेस ऐं मुस्लिम लीग ॿई ॼण ॿिकोमी नज़रिए जो सिधो अणसिधो शिकार आहिनि। इहे ॻाल्हियूं बि हाणे दफ़्तर खुली विया आहिनि। त एॾे वॾे दाइरे पंध खां पोइ बि जेको आहे सो उहा जेका मज़बूत हिकमत अमली ते वरी एॾे वॾे माण्हुनि जो हिते अवाम में पंहिंजी संदसि का पार्टी कान्हे। जेकॾहिं मां ईअं खणी चवां, सिंधू सागर मां जेका बि हुन पार्टी ठाही, पंहिंजो वॾी पार्टी नाला उन सभिनी में विधा नदियुनि जा, जंहिंखे पोइ पुछड़ी में जेका साईं ॿुए साहिब वारनि ठाही सिंध सागर पार्टी, त इहो सॼो सिलसिलो उन जी में आयो। पर ॼण त हिते अवाम वटि किथे बि एतिरा मज़बूत तॾो कोन हो, थां कोन हो, तर मज़बूत न हो, थां कोन हो जंहिंमें उहो पाणी माना बीह सघे छुलकण खां या हारजण खां। त एॾी वॾी जदोजहद माना असांखे का बि उन मां ॼण नतीजो उहो कोन थो मिले जेको मौलाना साहिबु चाहियो पिए। वरी ख़िलाफ़त तहरीक वारी ॻाल्हि जेका तव्हां वारी, त हाणे उन में जान मोहम्मद जुणे जो साहिबु जेको आहे सो पंहिंजो वठी निकिरे थो लश्कर वठी, पोइ पंधु कंदो, सफ़र कंदो, ऐं ॾाढो अफ़सोस थींदो आहे, ॿुधण में ईंदो आहे त भई वीचारे खे त पोइ सिंध में वापसि अची पंहिंजी मिटी बि नसीब कोन थी सघी। त इहा बि हिकिड़ी जज़्बे जे लिहाज़ न, पर हुन में हिकिड़ी ॻाल्हि मां कयां त चयूं त जीअं त मंज़िल साम्हूं नज़र न आई त पोइ चई त मां सिंध वतन में दफ़न बि थियण जे लाइक़ु न आहियां। पोइ अजमेर में हुनजी क़बर आहे, इहा वॾी ॻाल्हि, अजमेर शरीफ़ में। इहा केॾी तकलीफ़ जा ॻाल्हि आहे, ठीकु आहे, पर उते माना इहे लफ़्ज़ हुनखे चवणा पिया त इहो त सिधो सो ॼण त इनखे हिकमत खां ख़ाली, मां मज़रत सां चवणु चाहींदुसि त हिकमत खां ख़ाली हिकिड़ी मुहिम आहे, हिकिड़ी तहरीक आहे जंहिं ते जज़्बे सां निकिरी थो पइजे। उनजी सचाई, वफ़ादारी, महिनत, उन ते को बि एतिराज़ न आहे, बल्कि हीअ तव्हां जेके अॼु अखर ॿुधाया आहिनि त भई मां सिंध कीअं वञा, इहा वॾी हिकिड़ी इन जज़्बे जी लेवल जेका आहे इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन लाइ एतिराम पैदा थिए थो। पर अफ़सोस बि थिए थो त एॾे वॾे पंध जो असां वटि को बि थां वरी कोन्हे, को नतीजो कोन्हे। जीअं मौलाना मोहम्मद अली जोहर लाइ था चवनि हा त हुन हिंदुस्तान में तदफ़ीन पंहिंजी न कराई, उन लाइ मशहूरु आहे, चई त मां आज़ादु मुल्क में दफ़न थियण थो चाहियां। हा, इहे बि वॾियूं ॻाल्हियूं आहिनि तमामु। इहे हिकिड़ा ॾिसो न, हिकिड़े माण्हुनि जी शख़्सी पंहिंजी वॾमाण पाई आहे, ख़्याल उन्हनि जा जेके बि आहिनि, पर हिकिड़े फ़र्द जी पंहिंजी हिकिड़ी लेवल थिए थी। त अहिड़े रीति असांजी जेको आहे सो पंहिंजो साॻिए दौर में सभई हीरा बि आहिनि असांजा, पर हीरा पाण में वरी मुतज़ाद आहिनि। शहीद अलावा सुमरो आहे, क़ौमी हीरो आहे असांजो, बिल्कुलु उन ते तक़रीबन ॿाराया न आहिनि, ऐं तमामु वॾे वीहनि वारो माण्हू, भुरगड़ी साहिबु जहिड़ो माण्हू, तमामु वॾो माण्हू पंहिंजे दौर जो। त शहीद अलावश कंहिं ॿी अख सां ॾिसे थो बरे सगीर जी सियासत खे, उहो पंहिंजे ॿिए वीहनि सां ॾिसे थो त सुभाणे छा थियणो आहे या हिते जेको थिए पियो। त उन में जेके हिकिड़ा लफ़्ज़ त छपिया आहिनि, किथे रिकॉर्ड ते आहिनि, के ईअं सीना बसीना हलंदा आया आहिनि त भई उनजो जेको मशहूरु ॻाल्हि जेका असां कारकुन तौरु ॿुधी आहे, केतिरी वज़नदार आहे, किथे अञा रिकॉर्ड ते मूंखे नज़र कोन आई आहे, पर जेका ॿुधण वारी जेका कन्हे ॿुधी ॻाल्हि आहे त भई सूर्य बादशाह साईं जो जेको नारो आहे, वतन या कफ़न, वतन या कफ़न, इनजी इहो त वॾो अज़ीम नारो आहे, ज़बरदस्त आहे। पर जेका इन वक़्त जी चूंड कई आहे इहा दुरुस्त न आहे।
छो त इन रद अमल में थी सघे थो अंग्रेज़ जेको आहे सो सिंध खे का सज़ा न ॾेई विझे या इन क़िस्म जी का ॻाल्हि हुजे। हाणे ॾिसो त केॾी वॾी तहरीक आहे, उन जूं कुर्बानियूं, हाणे हुर तहरीक जहिड़ी वॾी, मां चवां थो हिकिड़ी जदोजहद आहे जंहिंमें एॾियूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि ऐं एॾी बहादुराना तहरीक आहे। इन मां असांखे उत्साह बि मिलंदो आहे त हीअ क़ौम का अहिड़ी तहिड़ी न आहे, उहा पंहिंजे वतन लाइ विड़ी बि सघे थी, जिड़ी बि सघे थी ऐं कुर्बानियूं बि ॾेई सघे थी। त उन जो वॾो मिसाल हुर तहरीक जी वॾा बहादुर किरदार, तमामु वॾा बहादुर किरदार। पर उन जी ज़माने मकान खणी अचूं या उनजो दाइरो चऊं त सॼी सिंध ताईं छो न फैलिजी सघियो, उनजो इंतज़ारु करणु खपंदो हो, क़ाइल करणु खपंदो हो, या अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु तनज़ीम साज़ी सॼी सिंध में न आहे, सॼी सिंध में न थी सघी, सॼी सिंध उन में शामिलु हुजे हा त हलाबत शुमरो बि सॼी सिंध न आहे, उहे सॼी सिंध न, उनजी पंहिंजी मौलाना साहिब जो बि पंहिंजो हू उबैदुल्ला सिंधी साहिब बि, सिंधी साहिब जो बि ईअं आहे त जेके जेके उन दौर जा असांजा किरदार आहिनि, हेमू कालाणी वारा आहिनि त उहो ॼण पोइ पंहिंजे हिसाब सां ॼण दग उन ताईं वञे थो, सुभाष चंद्र बोस ताईं वञी थो मिले, ऐं पंहिंजो भगत सिंह ताईं असर जेके सिंध ते पिया आहिनि हिते उन क़िस्म जूं अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु जेके आहिनि से पंहिंजो ताज़ो हिकिड़ो प्रोग्राम थियो सकरण में, पंहिंजो पीर मुनीर शाह ज़ाकरी करायो, नओं किरदारु ॻोल्हे लधोसीं, जीअं तव्हां आप सवेर ज़िक्र कयो राणो रतन सिंह जी या ॿियनि जी जदोजहद जो, त अहिड़ो परचो विद्यार्थी नाले हिकिड़ो माण्हू मशहूरु, हुनजी वॾी हिकिड़ी जदोजहद हुई, उहो किरदारु बि पंहिंजो, पर उहे जेके करंट्स हुआ उन वक़्तु पंहिंजो, पर उहे बि आलमी तौर ते वरी हींअर जेके जांचजनि त पोइ थोरो शयूं सम्झ में कोशिशि कजे त उनखे रिव्यू कजे। ऐं पंहिंजो हिकिड़ी राय इहा रखां थो त सिंध जो केस जेको आहे सो इन सॼे पर्सपेक्टिव में रीविज़िट थियणु खपे, रिव्यू थियणु खपे, इन में का बि कबाहत न हुजणु खपे त भई किथे असां खां का ग़लती त न थी आहे, किथे कंहिं को असांजे हिकमत में नुक्स त न आहे, फकियूं फ़र्क़ जो न थियूं कनि त किथे को का अहिड़ी शइ खुटल त न आहे, तोलो माशो या माप तौर में त घटि वधि न आहे, पर हिकमत जो सुवालु जेके असां विचणाईंदा आहियूं नज़रियाती मामलनि में, त सिंध जो सुवालु मुंहिंजे नज़र में हिकमत जो वधीक आहे। नज़रियाती तौरु त आहे ई आहे, हुन ते खोड़ ॻाल्हियूं चिटियूं आहिनि त भई छा थियणु खपे, पर कीअं थियणु खपे उहो हिकमत वारो जेको सिलसिलो आहे, चाचा हफ़ीज़ वारी ॻाल्हि त बाबा हिकमत जेका आहे असां उहे ॾांहुं उहे जेके पंहिंजो तौर तरीक़ा जेके आहिनि उहे न थी सघिया, पोइ उन्हनि जा जेके नतीजा निकिता, मतिलबु आहे त हाणे मोहम्मद अमीन खोसे जहिड़ो माण्हू आहे, उहो मौलाना सिंधी ऐं साईं जेमसद जे विच में कोशिशि करे थो त उहे ॻाल्हियूं पहुचाए ॾियनि, या मूंखे त एसिताईं बि तव्हां सभिनी मालूम आहे त भुटो साहिब बि इक़्तिदार में अचण खां अॻु में बि उन जूं मुलाक़ातूं हिते पंहिंजो टालपुर साहिब वारनि सां घणो, साईं जेमसद वारनि सां, हितां जे जेके बि तरक़ी पसंदि सुञाण माण्हू हुआ वन यूनिट जे ख़िलाफ़ु, उन्हनि सां बि उन्हनि जा तालुकात सभु शयूं रहियूं, पर कहिड़ो रोमांस हुजे उनखे मुल्की सतह ताईं पॉलिटिक्स में आंदो, ऐं ख़ुदि जेके ॿिया पॉलिटिशियन आसे पोइ हिते रहिजी विया, भुटो साहिबु अॻिते प्रैक्टिकली अॻिते निकिरी वियो, ऐं हुन पॉलिटिक्स जो जेको आहे सो इहो जेको बि नतीजो कढियो त भई इक़्तिदार जेको आहे पॉलिटिक्स जो आख़िरी नतीजो आहे, तेसिताईं उन ताईं पुॼण जो जेको आहे उहो तौर तरीक़ा ई थी सघनि था। नो डाउट त तमामु वॾो ज़हीन ऐं तेज़फाम हिकिड़ो माण्हू हो, पर हाणे जेकॾहिं हू पाण खे रोमेंटिकली नेपोलियन बोनापार्ट सम्झे थो त लाज़िम न आहे त हीउ मुल्क फ्रांस वांगुरु हुजे। वेरी ट्रू। त इन लिहाज़ खां त इहे जेके असांजा मुख़्तलिफ़ दौर में जेके बि किरदार आहिनि उन्हनि जो या जेको हिकिड़ो जज़्बो आहे, उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे त उन ते भली पोइ पछता बि थियो, पंहिंजी पूरी ईमानदारी सां, जीअं मां चयो त कंहिंजे बि
उन ते जज़्बे ते नियत ते उन ते ईमानदारी वफ़ादारी ते कोन्हे। उहो न आहे, पर हाणे ज़ाहिर ॻाल्हि जाइज़ो आहे त वठिबो न, पर ज़ाहिर आहे त मस्जिद मंज़िल गाह जो वाक़ियो न थियणु खपंदो। न थियणु खपे। इन क़िस्म जूं खोड़ शयूं जे अहिड़े नतीजे में हिकिड़ो माना हिकिड़ो दरवेश इंसानु असांजो बुज़ुर्ग इंसानु भगत कंवरराम जहिड़ो हिकिड़ो वॾो किरदारु विच झेड़े में क़तल, उहो उन्हनि जो शिकार थी थो वञे असरनि जो जेके उन दौर में रद अमल वग़ैरह थिया। इहे सभई जेके असांजा मां चवां थो उन दौर में मां त एसि ताईं चवणु चाहियां थो त भई जेकॾहिं मौलाना सिंधी साहिब जो ख़त खणी सुभाष चंद्र जापान थो वञे या राब्तो थो करे त उनखे इज़त थी मिले, त किथे मौलाना उबैदुल्ला सिंधी, किथे जापान ऐं पंहिंजो पीर साहिब पागारे वारनि जी तहरीक जेका आहे हुर तहरीक जेका आहे उहा पंहिंजो जर्मनी जा लॻ लाॻापा उन सां निकिरनि था। त इन ताईं एॾो वॾो हिकिड़ो जेको आलमी दाइरो तव्हां चयो त अॼु उनखे जेके उन्हनि सभिनी पंहिंजो इक्वेशन्स खे ॾिसूं, मयारनि खे ॾिसूं त किथे किथे कहिड़ा कहिड़ा नतीजा थिया, किथे किथे हा जेकॾहिं इतिहादी क़ुवतुनि जी जाइ ते जेकॾहिं वाक़ई महवरी क़ुवतूं खटनि हा जर्मनी या जापान वारा त छा नतीजा हुजनि हा, अॼु सूरत हाल का ॿी हुजे हा। ऐं इतिहादी क़ुवतूं खटंदियूं उहो बि तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि थो ॿुधायां त शेख अब्दुल मजीद सिंधी साहिबु जेको तमामु वॾो बि किरदारु आहे सिंध जो, जेको पंहिंजो हिकिड़े दफ़े शायदि खटे बि आयो लाड़काणे में, शाहनवाज़ भुट्टे खां खटे आयो, शाहनवाज़ भुट्टे साहिब जी पॉलिटिक्स पूरी थी उते, ऐं मोहम्मद अमीन खुर्शी जहिड़ो माण्हू उनखां खटी आयो, बिजाराणी साहिबु जेको उन दौर जो हुयो उनखां खटी आयो, त इहे उन दौर जा वॾा मिसाल आहिनि। त उहे शयूं जेके आहिनि से पंहिंजो इहे शेख साहिबु पंहिंजो उन लाइ पंहिंजो मोहम्मद खान पंवर साहिबु शायदि पंहिंजो हिकिड़ो रहियो ॻोठ सुधार संगत जो यूनिवर्सिटी वारो उन को मकालो लिखियो, का थीसिस लिखी, बहरहाल उन में इन ॻाल्हि जो ज़िक्र अचे थो त शेख साहिबु जेको आहे सो उनखे पंहिंजो वेठो सादो माण्हू हिकिड़ो वॻो पाईंदो, ॿियो धोंदो, किथे लाहौर दिल्ली या पंहिंजो कराची में किथे होटल ते रहियल हो। मोहम्मद अली जनाह साहिबु चयो इनखे शेख अली पंहिंजे राशिदी साहिब खे त ॾे ख़बर भला इतिहादी खटंदा या पंहिंजो महवरी खटंदा, त उहो तमामु तेज़ फाम माण्हू उनखे सम्झ में ॻाल्हि कोन पए, पर हुनखे हिते सुझियो पिए त हिकिड़ो माण्हू आहे जेको सम्झी सघे थो। सो उहो चवनि था त हुनखे चई त थोरो मूंखे तकड़ आहे या टाइम ॾियो, मां बसि तव्हांखे ॿुधायां त उहो मसइलो ई कोन्हे, कोई त को एॾो सुवालु कोन्हे, चुनो हणी आयो दुके ते हथ रखायो, आयो त को शेख साहिबु पंहिंजो कंहिं स्टेशन ते मुसाफ़िर खान में रहियो पियो, कपिड़ा पियो धोतईं, उतां ई ॻाल्हाईंदे चईंसि वाह राजनी साहिबु अॼु कीअं पंधु पियो, ज़रूरु को कमुकारु लॻे थो, को हाल वाल माण्हू उन वक़्त जा वॾी दिलि वारा हुआ, इख़्तिलाफ़ शयूं हेॾां होॾां दर गुज़र बि कंदा हुआ, हिक ॿिए सां को घणो वार जी खल कोन लाहींदा हुआ, गुज़रियो कमु हलंदो पियो। सो चईंसि मां ही ड्राड़ हणी आहियां, महिरबानी कयो मुंहिंजी ॻाल्हि करे आयो आहियां, इहो ॿुधाए भला छा वेही अचु भला, चए न ॿुधायो, पंहिंजे कपिड़नि खे लॻो पियो आहे धोअण में, चइबो महवरी खटंदा, इहे जेके जर्मनी शायदि इटली ऐं स्पेन वारनि जो कंहिंजो हुयो बहरहाली या जापान या इतिहादी खटंदा। त हाणे इहो बि मां चवंदो हलां त जॾहिं पंहिंजे कारकुननि खे चवंदो भई इतिहादियुनि में कटर मुख़ालिफ़ नज़रियाती क़ुवतूं जेके पाण तज़ादनि में पढ़ियासीं त भाई उबतड़नि जो मेलाप थींदो आहे। हाणे उबतड़नि जो मेलाप थींदो आहे त इहो कीअं पंहिंजे विहारियूं ज़हन में त उबतड़ कीअं, या के तज़ाद फिरी दुश्मनी मां दोस्ती वारा थी पवंदा आहिनि, के दोस्ती मां दुश्मनी वारा, सभु ॻाल्हियूं मूंखे ॾाढो हिन में मौज़ूदनि जे लाइ ॾाढो रिस्पेक्ट आहे, त उन तज़ादनि जी साइंस ते बहरहाल उनजी गिरफ़्ट जेका आहे सभु मूंखे तमामु घणी पंहिंजो वणी। त पंहिंजो तज़ाद बाबति बि तर्जुमो थियो हिकिड़ो किताबु, जंहिं ते असां दोस्तनि त पंहिंजे स्टडी सर्कल में पंहिंजो पार्टी अंदरि जदोजहद जे दरमियान
उन ते लेक्चर्स बि हलाया, प्रोग्राम बि कयासीं, ख़ैर इहो अलॻि किसो आहे। त उनखे उते वेठे वेठे ॿुधाए थो, बाबा इहो महावरी हाराईंदा, इतिहादी खटंदा, पर इतिहादी अॻिते हली पाण में गॾु हली न सघंदा। उते जो उते राजदीप साहिबु वेठो बि कोन, त वरी को भला मड़े सां वेही का कचहरी कयां, उहो पंहिंजे कम सां कमु वरी मोटियो, मोटी कंहिं तरीक़े सां वरी को टाइम जे फ़र्क़ सां मिलियो, हुन सां चए साईं त इहो त मसइलो ई कोन, तकड़ हुई, हो महावरी हाराईंदा, इतिहादी खटंदा, पोइ वरी इतिहादी पाण में कोन ठहंदा। त हुन चयो अच्छा, पोइ माना त लॻे थो पाकिस्तान ठही वेंदो। हाणे मूंखे ॿुधायो त यानी हाणे स्कीम ॼण जहिड़ो कर क्लियर थी वई। मां त ईअं चवां जेकॾहिं त बरतानिया जी छा स्कीम हुई हिते, उन स्कीम खे बि सम्झण जी ज़रूरत आहे त भई उन कहिड़ा हिते कारनामा कया, कीअं मज़हबी तज़ाद पैदा करायईं, कीअं जेको आहे सो शयुनि खे पंहिंजे हक़ में हुन कयो, छा छा थियो, या असां न सम्झी सघियासीं उन ॻाल्हियुनि खे। त उन करे हिकमत वारो नुस्ख़ो हथु करण जे लाइ फ़क़ियूं सवलियूं थियनि, वरी न सिर्फ़ु को हू फ़क़ियूं घुटिजनि हमाल दस्ते में त कहिड़ा रहिजी विया आहिनि, ऐं तोले माशे वारो किथे तोर माप में बि त फ़र्क़ु न आहे जेको आहे सो बहरहाल। त रोमांस ऐं पंहिंजो हिकिड़ो दौरु हो जंहिंमें ॿ इनकलाब इम्पोर्ट थींदा। सोवियत यूनियन जे दौर में ॼण सम्झिबो हो त जीअं असांजा दोस्त हिकिड़ा चवंदा, बाबा इनकलाब जेको आहे सो पंहिंजो तुरखम के उस तरफ़, अहिड़ा बि किताब छपिया बि घणो करे, एक धक्का और दो, एक धक्का और दो, पंहिंजो इनकलाब सोर, पोइ ॼण असां सम्झूं पिया त अफ़गानिस्तान मां ॼाण हिते पहुतो, दस्तक दे रहा है, दस्तक दे रहा है इनकलाब, कामरेड बढ़ते चलो जेको बि थियो। या असां ईअं सम्झंदा हुआसीं त जीअं बाबा वियतनाम खे वरी जेको चाइना या सोवियत यूनियन जे दौर में थियो, क्यूबा जो थियो, त इन पस मंज़र में ॼण हिते बि सम्झियो वेंदो त किथां न किथां दुनिया मां। पर जीअं जेको आहे सो वरी चऊं त खणी 21वीं सदी शुरू थी, या पंहिंजो 21वीं सदी जो पछाड़ी वारो ॾहाको जॾहिं आयो, त उन ई दौरान दुनिया मां ॼण इहो जलावतन हुकूमतुनि जो रोमांस तौरु तरीक़ो बि ख़तमु थियणु लॻो। बल्कि वीचारा तिब्बत वारा त रुली विया, उनखे उतां कढी छॾियऊं, वरी अलाए काॾे दरबदर थी विया सॼी दुनिया में। त इन तरीक़े सां जॾहिं वरी जेको आहे सो उन दौर में एतिरो अंदाज़ो बि थियणु लॻो, थी वियो दुनिया खे त बाबा सोवियत यूनियन घणो वक़्तु न हली सघंदो। उन लाइ हिकिड़ो मिसाल मशहूरु आहे त भई जॉर्ज ऑरवेल जो घणो करे नावल जेको 1984 छपियो, त बहरहाल जेॾी महिल मोट पीए थी मेले जी, एनिमल फार्म वग़ैरह, त पंहिंजो मोट पए थी मेले जी, उन वक़्तु वरी मेले जी असां तयारी पे कई। अड़े यार किथे माना टाइमिंग जो फ़र्क़ु थियो आहे, किथे कीअं शयूं थियूं आहिनि।